अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं हमारी सीरियल शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों तव्हांजे लाइ ज़बरदस्त मां अपडेट आंदी आहे। हक़ीक़त पुछो हिन वीडियोज़ में जेका अॼु काफ़ी सारी ख़ुशख़बरियूं तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां सिंधी ड्रामनि ऐं शोबे जे हवाले सां। उमेद आहे जॾहिं ही तव्हां सभु वीडियोज़ में ख़बरूं इहे अपडेट ॿुधो तव्हां एंटरटेन थी वेंदो ऐं तव्हांखे इन शइ जो रिसर्च बि न करणी पवंदी। दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदो हलां दोस्तों, हिन हिकिड़े ई वीडियो में VIP अपडेट्स तव्हां सां शेयर कंदुसि। न तव्हांखे सॼो ॾींहुं यूट्यूब ते हिकु वीडियो अलॻि अलॻि ख़बर जे लाइ तव्हांखे ॻोल्हणी पवंदी अपडेट जे लाइ ड्रामनि जे बारे में। तव्हांखे 7-8 ड्रामनि जी अपडेट्स हिन हिकिड़ो वीडियो में मां ॾियण वारो आहियां। हाणे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तों, वीडियो स्टार्ट कयां थो पियो उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु इहो आहे त हिन वीडियो खे लाइक कयो। लाइक करणु बिल्कुलु फ्री हूंदो आहे दोस्तों। जे तव्हां लाइक न कंदो त इन में असांखे को नुक़सानु न पवंदो, लेकिन तव्हांखे बि को फ़ाइदो न पवंदो जे तव्हां लाइक न कंदो। जे लाइक कंदो असांजी जेको आहे न दोस्तों हिकिड़े मतिलबु इन शइ जी ख़ुशी थींदी आहे त जेका दोस्त लाइक करनि था, बसि इहो हूंदो आहे। इन में को पैसा वग़ैरह न मिलंदा आहिनि। जे सब्सक्राइब न कयूं वेठा सब्सक्राइब कयो, जीअं ॿी अपडेट तव्हां सां बर वक़्तु तव्हां वटि बिना टेंशन जे पुॼी वञे, जंहिंमें रुकावट न अचे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों कल्ह मां अपडेट तव्हांखे ॾिनी गुलाम सेन ड्रामे जे बारे में बि ऐं दुलाब ड्रामे जे बारे में बि। मूं इहो बि ॿुधायो हो त दुलाब ड्रामे जी जेका एडिटिंग हली रही आहे वॾी तेज़ी सां हली रही आहे ऐं धमाके सां हली रही आहे। राति ॾींहुं हिकु कयो वञे थो, उन में साउंड मिलायो वञे थो, वीडियो जी एडिटिंग जेका ड्रामे जी दुलाब जी हले थी, अदाकारनि जा डायलॉग हिकु हिकु सीन सेट कयो वञे थो ऐं उनजे मथां म्यूज़िक लॻायो पियो वञे, गाना पिया लॻाया वञनि ऐं एनिमेशन इफेक्ट लॻाया पिया वञनि। दुलाब ड्रामे जी पहिरें स्पेल जी जेका शूटिंग हली रही आहे वॾे धमाके सां हली रही आहे। एतिरी त दोस्तों उन में ज़बरदस्त मज़ो आहे। फरज़ंद मलिक खजू पाण वेही करे, ॿिया डायरेक्टर वेही करे हिकु हिकु सीन जेको एडिट कराइनि था दुलाब ड्रामे जो। इहा कलमी अपडेट ॾिनी। अॼु बि तव्हांखे ॿीहर इन लाइ ॿुधायां पियो, कुझु दोस्त कल्ह अपडेट न ॿुधी सघिया, उन्हनि खे वरी हिन वीडियो में ॿुधायोसि ऐं जेका नवां आया आहिनि उन्हनि खे बि ख़बर पइजी वञे त दुलाब जी पहिरें स्पेल जी एडिटिंग हली रही आहे ऐं वरी तेज़ी सां हली रही आहे। ऐं ॿी ख़बर तव्हां सां इहा शेयर कंदुसि त दुलाब जो जेको आहे ॿिए स्पेल जी तयारी हली रही आहे, लेकिन साॻी लोकेशननि ते बरसाति वसी आहे ॾाढी। इन जे करे कुझु ॾींहंनि खां पोइ ॿुधाए पियो वञे दुलाब जी बक़ाया जेको ॿियो स्पेल आहे 26 खां वठी 50 ताईं, उन जी जेको 25 एपिसोड जी वरी शूटिंग हाणे स्टार्ट थींदी, तमामु जल्द स्टार्ट थींदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तों, ऐं ॿी जेका तव्हांजे लाइ अपडेट आहे उहा कहिड़ी आहे, उहा इहा आहे त असद कुरैशी जी जेका न 5 ॾींहंनि जी शूटिंग रहियल आहे हवेली ड्रामे जी, यानी अमजद पीर जी शूटिंग रहियल आहे। उहा बरसाति वॾी हली, एॾी बरसाति हली आहे हैदराबाद ऐं कराची में। असांजो सखर एरिया सिर्फ़ु हिन बरसाति खां बचियो आहे, बाक़ाया हर जाइज़ बरसाति हले थी। असां वटि पहिरीं जेका बरसाति आई त उहा अञा थी पाणी बीठो आहे काथे काथे, बक़ाया रस्ता रोड सुकी विया आहिनि। लेकिन हीअ जेका बरसाति आई इहो अलाह जो करम थियो, असांजे इलाइक़े में कुझु बचाव आहे। न जे हीअ बरसाति वसी आहे न, हाणे रहियल खुयल जेका घर हुया न ग़रीबनि जा उहे बि ड्रही पवनि हा। ऐं इन जे करे हैदराबाद में बरसाति घणी आहे। राति मुंहिंजो राब्तो थियो डायरेक्टर सां, उन जो शूटिंग फ़िलहालु बंदि आहे। जेको आहे 5 ॾींहंनि जी शूटिंग रहियल असद कुरैशी जी आहे मुकमिल करे। हाणे 4थे स्पेल जी शूटिंग वरी जीअं रस्ता रोड ऐं इलाइक़ा सुकनि, छो त जेका बि शूटिंग हले थी हवेली ड्रामे जी 4थे स्पेल जी जेका हाणे तयारी हले थी दोस्तों, उन जी सभु सीन ॿराड़ी में आहिनि, ॻोठनि में आहिनि, फसलनि जे अंदरि आहिनि। तव्हांखे ख़बर आहे मींहुं बरसाति केॾो हले थो ऐं फसलनि में पाणी वञे ई कान थो, ऐं इन जे करे उनजी शूटिंग मुतासिर थी आहे 4थे स्पेल जी हवेली ड्रामे जी। तॾहिं हवेली ड्रामो बि बंदि लॻो पियो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे हली वियो हूंदो दोस्तों, बक़ाया एपिसोड हलंदा, टेंशन न कयो तव्हां। थी सघे थो हीअ वीडियो जंहिं टाइम तव्हां ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं हवेली ड्रामे जो 47 एपिसोड अची बि वियो हुजे, छो त शूटिंग जंहिं टाइम मां करे रहियो आहियां हिन टाइम जेको हीअ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां तेसीं ताईं अञा न आयो आहे हवेली ड्रामे जो एपिसोड। मथां वीडियो पुॼे उन खां बाद में अची वियो हुजे, पोइ तव्हां मथां चओ यार हीअ वीडियो अची वियो आहे, ड्रामे जो एपिसोड अची वियो आहे, तव्हां कीअं अपडेट ॾिनी। हिन टाइम ते न आयो, मूं चेक कयो आहे, राब्तो बि कयो आहे। ऐं छा जे करे 3 स्पेल जी जेका शूटिंग थी हुई उनजी एडिटिंग हली रही आहे हवेली जी, इन जे करे जेको आहे न ड्रामो हवेली रुकिजी वियो आहे। इन में ॿियो को मसइलो न आहे, बंदि बि न थियो आहे, ब्लॉक बि न थियो आहे, बैन बि न थियो आहे, को मसइलो न आहे। मां अॼु ई ॻाल्हायो आहे डायरेक्टरनि सां ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई त बाबा जेको आहे न तमामु जल्द बक़ाया एपिसोड हली वेंदा, कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। पत्थर दिल त घणो बंदि हुयो पर हीअ घणो बंदि न थींदो। पत्थर दिल जी शूटिंग स्पेल आख़िरी स्पेल जी वॾी रहियल हुई
ऐं इन जे करे हू यको बंदि करे छॾियऊं। लेकिन हवेली ड्रामो तमामु जल्द जेको आहे हलंदो। ऐं दोस्तो ऐं ॿी ॻाल्हि इहा त जागीर ड्रामे जी बि मां ॿुधायो आहे, पथर दिलि हाणे ॾिसो था तव्हां तमामु तेज़ी सां हली रहियो आहे बक़ाया किस्तां। हाणे तमामु जल्द इहो SPL ख़तमु थी वेंदो, इन खां पोइ हवेली ड्रामो जागीर ड्रामो बि हलायो वेंदो। ऐं ॿी तरफ़ पंहिंजनि जा गदार जेको नंढो सीरियल हुयो ड्रामो लाला फ्याज़ जो, उनजी बि शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे, उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। ऐं कुझु ॿियूं फिल्म जलाद फिल्म आहे, कुझु ॿियूं आहिनि, उन्हनि जी बि तयारी हली रही आहे, इहे बि तमामु जल्द साम्हूं अचण वारियूं आहिनि। जीअं जीअं उन्हनि जी अपडेट ईंदी वेंदी इंशाअल्लाह मां इन चैनल शाहिद खोसो ब्लॉग ते तव्हां असांजी पल पल जी ड्रामनि जी जेको अपडेट शेयर कंदो वेंदुसि, सेक्रेट चैनल ते बि, हिन ते बि। ऐं कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे सभ खां पहिरियां ऐं बर वक़्तु ऐं 100% रियल जेका हुजे कॉन्टेंट उहो मां तव्हां सां शेयर कयां, ऐं कॾहिं बि जेको आहे फेक कॉन्टेंट तव्हां सां शेयर न कयां। असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे, तॾहिं हिकिड़ी वीडियो ॾींदा आहियूं, 8 वीडियो न ॾींदा आहियूं, हिकिड़े चैनल ते हिकिड़ी वीडियो, सुठी वीडियो, बहितरीनु वीडियो ऐं सुठी मालूमात जीअं दोस्तनि ते पुॼे हिकिड़ी वीडियो में, नो टेंशन करे। ऐं दोस्त असांजा एंटरटेन बि थियनि ऐं उन्हनि जी नॉलेज में बि इज़ाफ़ो थिए। ऐं दोस्तो हक़ीक़त पुछो जेका हीअ बरसाति आई पोइ अञा असां वटि बि पाणी बीठो आहे, ऐं काफ़ी कमेंट आया आहिनि दोस्तनि जा, उहे बि मां पढ़ंदुसि। लेकिन उन खां पहिरियों जेको आहे तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त सॼी सिंध में बरसाति हली आहे, ऐं अलाह ख़ैर करे। काफ़ी कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेको वॾो नुक़सानु थिया आहिनि, उहे बि वीडियोज़ तव्हांजे साम्हूं आया, असांजे साम्हूं आया। दुआ इहा घुरदा कयो थर ते मींहुं घणो वसे, जिते पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। थर में पाणी हूंदो ई न आहे, ओॾे हाणे वसियो आहे, भलो वसियो आहे, मुंहिंजो राब्तो हले थो ओॾो वारनि दोस्तनि सां बि, चवनि था ओॾो ॾाढो VIP बरसाति हली आहे थर में। माण्हू नंगर पार्क ॾे बि भली हली आहे, माण्हू पिकनिक मल्हाइण लाइ उते पहुची विया आहिनि, घुमण फिरण जे लाइ। मौसम ई जुड़ाली लॻी पई आहे, असां वटि बि चोथों ॾींहुं आहे मौसम जुड़ाली आहे, सिजु ॾिठो ई न आहे असां, लेकिन वसियो कोन आहे हिते। ईअं कण कण कंहिं टाइम बसि इहो उहो बि महसूस ई नथी थिए, ईअं 2-3 सेकेंड जे लाइ या 2-3 मिंट जे लाइ। हाणे बि ॿाहिरियों मौसम जुड़ाली बहितरीनु लॻी पई आहे। ऐं उहो वीडियो क्लिप त हिते मां शेयर नथो करे सघां, लेकिन मां पंहिंजी TikTok ID ते वीडियोज़ उहे ॾींदो रहंदो आहियां, जेको आहे मौसम जा ख़ूबसूरती जेका नज़ारा आहिनि। टाइम मिलंदो आहे त ओॾे ॾींदा आहियूं। मुंहिंजी TikTok ID बि तव्हां वटि आहे घणो कर, पोइट शाहिद खोसो जे नाले सां अथव। बहरहाल ॿी ॻाल्हि इहा दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां वटि उअं ई पाणी हिते घणो आहे, छो त सखर सिंधू दरिया वेझो आहे असांखे। बरसाति जो पाणी वरी बीह रहे थो, पोइ सिम करे थो वञे, एॾो पाणी अॻे हेठि जर असांजे 3 फुट 20 फुट ते जर आहे, जेको आहे पाणी नलके निकिरी ईंदो आहे। ऐं जिते पाणी न आहे त 100 फुट ते बि पाणी न निकिरंदो आहे नलके जो। ऐं इन जे करे बरसाति जेका अचे थी पाणी बीहजी थो वञे, ऐं इहे मसइला मसाइल पैदा थियनि था। बहरहाल हिन टाइम असां वटि अलाए शुक्र आहे बचाव थी वियो। अॻी बरसाति वॾो नुक़सानु करे वई, फुटी जो फसल बि असां वटि ख़तमु करे वई, ॾंग ॾोका बि ख़तमु करे वई। सिर्फ़ु कमंद ऐं सारी वारे फसल खे वॾो फ़ाइदो पियो, बक़ाया वॾो नुक़सानु थियो माण्हुनि जो। अलाह उन्हनि खे बि जेको आहे ॾींदो उजरत, अलाह को न को तरीक़े सां उन्हनि खे ॾींदो जंहिंजो नुक़सानु थियो। चवंदा आहिनि अलाह जी जेका बरसाति हूंदी आहे ज़हमत न हूंदी आहे, रहमत हूंदी आहे। अलाह हिकु पासो खसींदो आहे त ॿिए पासो ज़रूरु ॾींदो आहे। अलाह साईं जेको आहे न कंहिंजे मथां को ज़ुल्म न आहे कंदो, पर माण्हुनि जी सोच आहे, रहमत आहे न आहे, बरसाति खे ज़हमत चवंदा आहिनि, ईअं न हूंदो आहे दोस्तो। ॿाहिरि मुल्कनि में बरसाति वरती आहे, उहे ख़ुशि थींदा आहिनि, टपा ठेंगा ॾींदा आहिनि त बरसाति आई आहे। ऐं असां वटि बरसाति छो जुड़ तयारु थी ईंदो आहे, अॻे चवंदा भउ हे छा थी वियो। बहरहाल असांखे पाणी जी जेको आहे सिंध जे अहिड़े इलाइक़नि खे सख़्तु ज़रूरत आहे, उते बरसाति वसे। ऐं कॾहिं बि बेशुक्रा न शुक्रा न थींदा कयो। बसि असां वटि इहा कमी आहे, निकाल जेका आहे न पाकिस्तान जी हुकूमत, असांजी सिंध जी हुकूमत अगरि निकाल ठाहे छॾे हा, सेम नालियूं ठाहे छॾे हा त असां बि ख़ुशि हुजूं हा, टेंशन न कयूं हा, कोई बि न करे हा। बरसाति खे ॾिसी अञा ख़ुशि थियनि हा, पर जॾहिं निकाल न पाणी बीहे थो त तॾहिं माण्हू ईअं अॻे ई ॾकनि था। ॿाहिरि मुल्क में निकाल आहिनि, जेॾो बि मींहुं अचे 5 मिंट खां पोइ नज़र ई न ईंदो आहे, पाणी वियो सिधो दरिया में। ऐं असां बीठो आहे पाणी कढण लाइ, हुकूमत अचे कोन थी, मथां बजट खाए थी पई। तव्हां वटि बि ईअं हूंदो, इन्हनि खे हुकूमत सिंध हुकूमत बजट ॾींदी आहे त पाणी जिते बीहे वञी खणी पैप जनरेटर जे ज़रिए तो कढो, लेकिन न ईंदा। इहो बि ज़ुल्म लॻो पियो आहे दोस्तो। ख़ैर इहे त ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हां सां शेयर कयोसीं। कुझु कमेंट आहिनि ज़बरदस्त दोस्तनि जा, इहे मां चवां थो शेयर कंदो हलां। ऐं परवेज़ लिखियो आहे, यहाँ से दिलि मोकिलिया आहिनि परवेज़ साहब, वॾियूं महिरबानियूं परवेज़ साहब, लख कुर्ब काफ़ी दिलि मोकिलिया अथई। ऐं शमन जो लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम सऊदी अरब, ताइफ़ शमन जो सऊदी अरब खां कमेंट कयो अथई, वॾियूं महिरबानियूं शमन भाउ। फिदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, परवेज़ जट दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि।
असद थिबो लिखियो आहे, अदा असद कुरैशी जो कराची रिहाइश किथे कहिड़े इलाइक़े में रिहाइश मंद आहे ॿुधायो कराची एड्रेस मां बि पर्सनल ते ॿुधायां। बहरहाल अदा इमरान चांडियो यूट्यूबर में ॿुधाए पियो त गुरस्तानी जोहर रायबा सिटी कराची में रहे थो। अदा जेको आहे मां ॿुधाईंदो असगर साहब जेको तव्हांखे यूट्यूबर बि ॿुधायो आहे इमरान चांडे, मां त उनखे न ॾिठो आहे कॾहिं इमरान चांडे खे, मुंहिंजो राब्तो न आहे उन सां। ख़ुदा ख़बर मां ईअं कूड़ न हणंदुसि जेसीं ताईं मां कंफर्म न कंदो तेसीं ताईं ग़लति एड्रेस न ॾींदो आहियां। सुभाणे वारी जेको आहे वीडियो में मां तोखे इन जो असद कुरैशी जो एड्रेस ॾींदुसि, ठीकु आहे। सुभाणे वारी मां अॼु राब्तो करे इन को कंफर्म कयां, सुभाणे वारी जेको आहे वीडियो में ज़रूरु ॾींदुसि। बाक़ी मां ईअं हा न कंदुसि तोखे इमरान चांडे चयो आहे तूं वञ हलियो, ग़लति न चवंदुसि मां दिलबर, मां पक करे ॿुधाईंदुसि तोखे। नवीद दर्स जेको आहे दिलि मोकिलियां, वॾी महिरबानी। लियाकत अली रिंद माशाल्लाह सुभान अल्लाह, कैसे हो अल्लाह हाफ़िज़। मां ठीकु आहियां बिल्कुलु, मैं ज़बरदस्त ठीकु ठाक हूँ लियाकत भाई, महिरबानी। ऐं गुड ऐं दिलि मोकिलिया थी, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलिया, ऐं निहाल ख़ान गुड लिखियो आहे, महिरबानी। मोहम्मद उमर लिखियो आहे ओके गुड, अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थिबो लिखियो आहे मार धाड़ में बे मक़सद हुजे, ईअं न मानी न मिले मार धाड़ कनि, बेमक़सद मार धाड़ न हुजे। मार धाड़ बि ज़ालिमनि किरदारनि लाइ हुजे, मज़लूमनि जी मदद जा सहारो थियनि, ग़रीबनि जी अहिड़ा किरदार हुजनि, ज़ालिमनि खे उते जो उते सरज़मीन ते ज़ुल्म वक़्तु मारियो वञे। मतिलबु अहिड़ो कुझु कमेंट लिखियो आहे इन कलारी वीडियो जे हेठां जेको मां ॾिनी ग़ुलाम सैन जी ऐं ॿिनि ड्रामनि जी। ऐं वरी महिरबानियूं असकर थिबो साहब, बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। इहो त मां यको ई चवंदो आहियां, मार धाड़ हुजे को मतिलबु को तरीक़ो सुठो हुजे, ईअं न हुजे बसि हर भरूं ग़रीबनि खे को लूणु न आहे दाल में त बि मार धाड़ आहे, पाणी को नथो भरे ॾे घर में को छोकिरी त माई उन ते पादर वसाइनि, इहो ग़लति आहे। अहिड़ी मार धाड़ ड्रामनि में न हुजे, मां पाण ई जेको ईअं चवंदो आहियां। ऐं अस्सलाम वालेकुम, क्या हाल है आप रियाज़ डहरकी, अदा वॾियूं महिरबानी रियाज़ डहरकी का मैसेज कया आहिनि काफ़ी माशाल्लाह, अदा लख कुर्ब जानी, तव्हां एॾो प्यारु ॾियो था, वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद सूमर लिखो था अस्सलाम वालेकुम, अदा अली हसन साहब ख़ुशि आहियो? अदा अली हसन साहब तव्हांजो नालो आहे, मुंहिंजो त नालो न आहे, तव्हांजो नालो वली मोहम्मद बि लिखियलु आहे समो, ऐं अली हसन बि, अली हसन कंहिंजे बारे में तव्हां चओ था, वॾियूं महिरबानी। जानी मुशरफ बुगियो ज़बरदस्त दोस्त, वॾियूं महिरबानियूं, दिलि बि मोकिलिया आहिनि मुशरफ साहब। ऐं अली नवाज़ लिखियो अस्सलाम वालेकुम, अदा हवेली ड्रामो जेको आहे कब आएगा? अदा मां इहा अपडेट अॻे ॾिनी आहे ॻारे, हवेली ड्रामो जल्द अची वेंदो, टेंशन न कयो। माशाल्लाह ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं अली नवाज़ भाउ। ऐं सजाद अली साहू, वॾियूं महिरबानियूं, दिलि मोकिलिया आहिनि तव्हां जानी। अदा कहिड़े ॿियो अली नवाज़ लिखियो आहे, अदा हीउ कहिड़े ड्रामे जो सीन आहे? अदा जेको इहो सीन न आहे कंहिं ड्रामे जो, इहो असां फ़नी क्लिप ठाहींदा आहियूं कॾहिं असां पाण ई एक्टिंग कंदा आहियूं। यको ई मां इहो कमु कयो आहे, वरी टाइम न पियो मिले, न पियो ठाहियां। इहो टियों ॾींहुं इहो वीडियो क्लिप मूं ठाहियो हुयो, जेको मांडली ते हिकिड़े जेको आहे न खोखे ते दुकान में छोकिरो पी करे रिड़ियूं करे थो अचो सौदो वठो, सौदो उन वटि आहे कोन, वरी रोड खां बि हेॾे मुंहुं खणी वेठो आहे मांडली जो। इहो मां हिकु सीन ठाहियो, उहो हुयो, ॿी अहिड़ी का ॻाल्हि न हुई। इहो असांजो ई सीन आहे, असांजी वीडियो फ़नी क्लिप आहे। तव्हांखे पसंदि आई, तव्हां लाइक कया, वॾियूं महिरबानियूं, अॻिते शेयर बि इन खे कजो। ऐं मोहम्मद उमर काफ़ी लिखियो आहे, शायद बादशाह जिला गुंडा तेज़ बारिश हो रही है सेवण ज़िले में, चए थो मोहम्मद उमर लिखे थो सेवण ज़िले में वॾी बरसाति थी आहे। जी जी दा बरसाति सॼी सिंध में आहे, मां बि इहा अपडेट चेक कयां थो वेठो यको ई लगातार। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है? अदा हिन दोस्त लिखियो आहे रियाज़, वॾियूं महिरबानियूं, लगारी मैसेज कयो अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी दोस्तनि जा मैसेज आया हलनि, असद अली जो मैसेज आयल आहे, वॾियूं महिरबानियूं जानी। इहो या कमेंट कुझु मां तव्हां सां शेयर कया था, उमेद आहे तव्हांखे वीडियो सुठी लॻी हूंदी। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, तव्हां बि पंहिंजा कमेंट कजो, सुभाणे वीडियो में वरी मां जेको आहे ॾेई छॾींदुसि, जेका बि तव्हांजा सुवाल हुजनि ज़रूरु कजो, जवाबु ॾेई छॾींदुसि। ऐं उमेद आहे वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, अॻिते बि शेयर कंदा, लाइक कंदा, ऐं चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़। इन जे करे जेको आहे न ड्रामो हवेली रुकिजी वियो आहे, इन में ॿियो को मसइलो न आहे, बंदि बि न थियो आहे, ब्लॉक बि न थियो आहे, बैन बि न थियो आहे, को मसइलो न आहे। मां अॼु ई ॻाल्हायो आहे डायरेक्टरनि सां, ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई त बाबा जेको आहे न तमामु जल्द बक़ाया एपिसोड हली वेंदा, कुझु ॾींहुं इंतज़ारु कयो। पत्थर दिलि त घणो बंदि हुयो, पर हीउ घणो बंदि न थींदो। पत्थर दिलि जी शूटिंग स्पेल आख़िरी स्पेल जी वॾी रहियल हुई, ऐं इन जे करे हू यको बंदि करे छॾियऊं, लेकिन हवेली ड्रामो तमामु जल्द जेको आहे हलंदो। ऐं दोस्तो, ऐं ॿी ॻाल्हि इहा त जागीर ड्रामे जी बि मां ॿुधायो आहे, पत्थर दिलि हाणे ॾिसो था तव्हां, तमामु तेज़ी सां हली रहियो आहे बक़ाया किस्तां।
हाणे तमामु जल्द ये स्पेल ख़तमु थी वेंदो। इन खां पोइ हवेली ड्रामो जागीर ड्रामो बि हलायो वेंदो। ऐं ॿी तरफ़ पंहिंजनि जा गदार जेको नंढो सीरियल हुयो ड्रामो लाला फ्याज़ जो, उनजी बि शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे, उहो बि तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। ऐं कुझु ॿियूं फिल्म जलाद फिल्म आहे, कुझु ॿियूं आहिनि, उन्हनि जी बि तयारी हली रही आहे। इहे बि तमामु जल्द साम्हूं अचण वारियूं आहिनि। जीअं जीअं उन्हनि जी अपडेट ईंदी वेंदी, इंशाअल्लाह मां इन चैनल शाहिद खोसो व्लॉग ते तव्हां सां जी पल पल जी ड्रामनि जी जेको अपडेट शेयर कंदो वेंदुसि, सेक्रेट चैनल ते बि, हिन ते बि। ऐं कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे सभ खां पहिरियां ऐं बर वक़्तु ऐं 100% रियल जेका हुजे कॉन्टेंट, उहो मां तव्हां सां शेयर कयां ऐं कॾहिं बि जेको आहे फेक कॉन्टेंट तव्हां सां शेयर न कयां। असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे, तॾहिं हिकिड़ी वीडियो ॾींदा आहियूं, 8 वीडियो न ॾींदा आहियूं। हिकिड़े चैनल ते हिकिड़ी वीडियो, सुठी वीडियो, बहितरीनु वीडियो ऐं सुठी मालूमात जीअं दोस्तनि ते पुॼे हिकिड़ी वीडियो में, नो टेंशन करे, ऐं दोस्त असांजा एंटरटेन बि थियनि ऐं उन्हनि जी नॉलेज में बि इज़ाफ़ो थिए। ऐं दोस्तो हक़ीक़त पुछो, जेका हीअ बरसाति आई पोइ अञा असां वटि बि पाणी बीठो आहे ऐं काफ़ी कमेंट आया आहिनि दोस्तनि जा, उहे बि मां पढ़ंदुसि। लेकिन उन खां पहिरियों जेको आहे तव्हांखे अपडेट ॾींदो हलां त सॼी सिंध में बरसाति हली आहे ऐं अलाह ख़ैर करे। काफ़ी कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेको वॾो नुक़सानु थिया आहिनि, उहे बि वीडियोज़ तव्हांजे साम्हूं आया, असांजे साम्हूं आया। दुआ इहा गुज़ार कयो थर ते मींहुं घणो वसे, जिते पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। थर में पाणी हूंदो ई न आहे, ओॾे हाणे वसियो आहे, भलो वसियो आहे। मुंहिंजो राब्तो हले थो ओॾो वारनि दोस्तनि सां बि, चवनि था ओॾो ॾाढो VIP बरसाति हली आहे थर में। माण्हू नंगर पार्क ॾे बि भली हली आहे, माण्हू पिकनिक मल्हाइण लाइ उते पहुची विया आहिनि, घुमण फिरण जे लाइ। मौसम ई जुड़ाली लॻी पई आहे। असां वटि बि चोथों ॾींहुं आहे, मौसम जुड़ाली आहे, सिजु ॾिठो ई न आहे असां, लेकिन वसियो कोन आहे हिते। ईअं कण कण कंहिं कंहिं टाइम बसि इहो उहो बि महसूस ई नथी थिए, ईअं 2-3 सेकेंड जे लाइ या 2-3 मिंट जे लाइ। हाणे बि ॿाहिरियों मौसम जुड़ाली बहितरीनु लॻी पई आहे। ऐं उहो वीडियो क्लिप त हिते मां शेयर नथो करे सघां, लेकिन मां पंहिंजी टिकटॉक ID ते वीडियोज़ उहे ॾींदो रहंदो आहियां, जेको आहे मौसम जा ख़ूबसूरती जेका नज़ारा आहिनि। टाइम मिलंदो आहे त ओॾे ॾींदा आहियूं। मुंहिंजी टिकटॉक ID बि तव्हां वटि आहे घणो कर, पोइट शाहिद खोसो जे नाले सां अथव। बहरहाल ॿी ॻाल्हि इहा दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां वटि उअं ई पाणी हिते घणो आहे, छो त सखर सिंधू दरिया वेझो आहे असांखे। बरसाति जो पाणी वरी बीह रहे थो, पोइ सिम करे थो वञे, एॾो पाणी अॻे हेठि जर असांजे 3 फुट 20 फुट ते जर आहे, जेको आहे पाणी नलके निकिरी ईंदो आहे। ऐं जिते पाणी न आहे त 100 फुट ते बि पाणी न निकिरंदो आहे नलके जो। ऐं इन जे करे बरसाति जेका अचे थी, पाणी बीहजी थो वञे ऐं इहे मसइला मसाइल पैदा थियनि था। बहरहाल हिन टाइम असां वटि अलाए शुक्र आहे बचाव थी वियो। अॻी बरसाति वॾो नुक़सानु करे वई, फुटी जो फसल बि असां वटि ख़तमु करे वई, ॾंग ॾोका बि ख़तमु करे वई। सिर्फ़ु कमंद ऐं सारीअ वारे फसल खे वॾो फ़ाइदो पियो, बक़ाया वॾो नुक़सानु थियो माण्हुनि जो। अलाह उन्हनि खे बि जेको आहे ॾींदो उजरत, अलाह को न को तरीक़े सां उन्हनि खे ॾींदो जंहिंजो नुक़सानु थियो। चवंदा आहिनि अलाह जी जेका बरसाति हूंदी आहे ज़हमत न हूंदी आहे, रहमत हूंदी आहे। अलाह हिकु पासो खसींदो आहे त ॿिए पासो ज़रूरु ॾींदो आहे। अलाह साईं जेको आहे न, कंहिंजे मथां को ज़ुल्म न आहे कंदो, पर माण्हुनि जी सोच आहे, रहमत आहे न आहे, बरसाति खे ज़हमत चवंदा आहिनि, ईअं न हूंदो आहे दोस्तो। ॿाहिरि मुल्कनि में बरसाति वरती आहे, उहे ख़ुशि थींदा आहिनि, टपा ठेंगा ॾींदा आहिनि त बरसाति आई आहे। ऐं असां वटि बरसाति छो जुड़ तयारु थी वेंदो आहे, अॻे चवंदा भउ हे छा थी वियो। बहरहाल असांखे पाणी जी जेको आहे सिंध जे अहिड़े इलाइक़नि खे सख़्तु ज़रूरत आहे, उते बरसाति वसे ऐं कॾहिं बि बेशुक्रा न शुक्रा न थींदा कयो। बसि असां वटि इहा कमी आहे, निकाल जेका आहे न, पाकिस्तान जी हुकूमत, असांजी सिंध जी हुकूमत अगरि निकाल ठाहे छॾे हा, सेम नालियूं ठाहे छॾे हा, त असां बि ख़ुशि हुजूं हा, टेंशन न कयूं हा, कोई बि न करे हा। बरसाति खे ॾिसी अञा ख़ुशि थियनि हा, पर जॾहिं निकाल न पाणी बीहे थो त तॾहिं माण्हू ईअं अॻे ई ॾकनि था। ॿाहिरि मुल्क में निकाल आहिनि, जेॾो बि मींहुं अचे 5 मिंट खां पोइ नज़र ई न ईंदो आहे पाणी वियो सिधो दरिया में। ऐं असां बीठो आहे पाणी कढण लाइ, हुकूमत अचे कोन थी, मथां बजट खाए थी पई। तव्हां वटि बि ईअं हूंदो, इन्हनि खे हुकूमत सिंध हुकूमत बजट ॾींदी आहे त पाणी जिते बीहे वञी खणी पाइप जनरेटर जे ज़रिए तो कढो, लेकिन न ईंदा। इहो बि ज़ुल्म लॻो पियो आहे दोस्तो। ख़ैर इहे त ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हां सां शेयर कयोसीं। कुझु कमेंट आहिनि ज़बरदस्त दोस्तनि जा, इहे मां चवां थो शेयर कंदो हलां। ऐं परवेज़ लिखियो आहे, यहाँ से दिलि मोकिलिया आहिनि परवेज़ साहब, वॾियूं महिरबानियूं परवेज़ साहब, लख कुर्ब काफ़ी दिलि मोकिलिया अथई। ऐं शमन जो लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम सऊदी अरब, ताइफ़ शमन जो सऊदी अरब खां कमेंट कयो अथई, वॾी महिरबानी शमन भाउ। फ़िदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, परवेज़ जट दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो दिलि मोकिलिया आहिनि।
असद थेबो लिखियो आहे, अदा असद कुरैशी जो कराची रिहाइश किथे कहिड़े इलाइक़े में रिहाइश मंद आहे ॿुधायो, कराची एड्रेस मां बि पर्सनल ते ॿुधायां। बहरहाल अदा इमरान चांडियो यूट्यूबर में ॿुधाए पियो त गुरस्तानी जोहर रायबा सिटी कराची में रहे थो। अदा जेको आहे मां ॿुधाईंदो असगर साहब जेको तव्हांखे यूट्यूबर बि ॿुधायो आहे इमरान चांडे, मां त उनखे न ॾिठो आहे कॾहिं इमरान चांडे खे, मुंहिंजो राब्तो न आहे उन सां। ख़ुदा ख़बर मां ईअं कूड़ न हणंदुसि जेसीं ताईं मां कंफर्म न कंदो आहियां तेसीं ताईं ग़लति एड्रेस न ॾींदो आहियां। सुभाणे वारी जेको आहे वीडियो में मां तोखे असगर इन जो असद कुरैशी जो एड्रेस ॾींदुसि, ठीकु आहे। सुभाणे वारी मां अॼु राब्तो करे इन को कंफर्म कयां, सुभाणे वारी जेको आहे वीडियो में ज़रूरु ॾींदुसि। बाक़ी मां ईअं हा न कंदुसि तोखे इमरान चांडे चयो आहे तूं वञ हलियो, ग़लति न चवंदुसि मां दिलबर, मां पक करे ॿुधाईंदुसि तोखे। नवीद दर्स जेको आहे दिलि मोकिलियां, वॾी महिरबानी। लियाकत अली रिंद माशाअल्लाह सुभान अल्लाह, कैसे हो अल्लाह हाफ़िज़। मां ठीकु आहियां बिल्कुलु मैम, ज़बरदस्त ठीकु ठाक हूँ लियाकत भाई, महिरबानी। ऐं गुड ऐं दिलि मोकिलिया थी, वॾियूं महिरबानियूं। अब्दुल रऊफ़ दिलि मोकिलिया, ऐं निहाल ख़ान गुड लिखियो आहे, महिरबानी। मोहम्मद उमर लिखियो आहे ओके गुड, अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थेबो लिखियो आहे, मार धाड़ में बेमक़सद हुजे ईअं न मानी न मिले, मार धाड़ कनि बेमक़सद मार धाड़ न हुजे, मार धाड़ बि ज़ालिमनि किरदारनि लाइ हुजे, मज़लूमनि जी मदद जा सहारो थियनि, ग़रीबनि जी अहिड़ा किरदार हुजनि, ज़ालिमनि खे उते जो उते सरज़मीन ते ज़ुल्म वक़्तु मारियो वञे। मतिलबु अहिड़ो कुझु कमेंट लिखियो आहे इन कल्ह वारी वीडियो जे हेठां जेको मां ॾिनी ग़ुलाम सैन जी ऐं ॿिनि ड्रामनि जी। ऐं वॾी महिरबानियूं असगर थीबो साहब, बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। इहो त मां यको ई चवंदो आहियां, मार धाड़ हुजे को मतिलबु को तरीक़ो सुठो हुजे, ईअं न हुजे बसि हर भरूं ग़रीबनि खे को लूणु न आहे दाल में त बि मार धाड़ आहे, पाणी कोन थो भरे ॾे घर में को छोकिरी त माई उन ते पादर वसाइनि, इहो ग़लति आहे। अहिड़ी मार धाड़ ड्रामनि में न हुजे, मां पाण ई जेको ईअं चवंदो आहियां। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है आप? रियाज़ डहरकी, अदा वॾी महिरबानी रियाज़ डहरकी का मैसेज कया आहिनि काफ़ी माशाअल्लाह, अदा लख कुर्ब जानी, तव्हां एॾो प्यार ॾियो था, वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद सूमर लिखो था, अस्सलाम वालेकुम अदा अली हसन साहब ख़ुशि आहियो? अदा अली हसन साहब तव्हांजो नालो आहे, मुंहिंजो त नालो न आहे, तव्हांजो नालो वली मोहम्मद बि लिखियलु आहे समो, ऐं अली हसन बि, अली हसन कंहिंजे बारे में तव्हां चओ था, वॾियूं महिरबानी। जानी मुशरफ बुगियो ज़बरदस्त दोस्त, वॾियूं महिरबानियूं, दिलि बि मोकिलिया आहिनि मुशरफ साहब। ऐं अली नवाज़ लिखियो, अस्सलाम वालेकुम अदा हवेली ड्रामो जेको आहे कब आएगा? अदा मां अॻे अपडेट अॻे ॾिनी आहे, अॻारे हवेली ड्रामो जल्द अची वेंदो, टेंशन न कयो, माशाअल्लाह ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं अली नवाज़ भाउ। ऐं सजाद अली साहू, वॾियूं महिरबानियूं, दिलि मोकिलिया आहिनि तव्हां जानी। अदा कहिड़े ॿियो अली नवाज़ लिखियो, अदा हीउ कहिड़े ड्रामे जो सीन आहे? अदा जेको इहो सीन न आहे कंहिं ड्रामे जो, इहो असां फ़नी क्लिप ठाहींदा आहियूं करे करे, असां पाण ई एक्टिंग कंदा आहियूं। यको ई मां इहो कमु कयो आहे, वरी टाइम न पियो मिले, न पियो ठाहियां। इहो टियों ॾींहुं इहो वीडियो क्लिप मूं ठाहियो हुयो, जेको मांडली ते हिकिड़े जेको आहे न खोखे ते दुकान में छोकिरो पी करे रड़ियूं करे थो अचो सौदो वठो, सौदो उन वटि आहे कोन, वरी रोड खां बि हेॾे मुंहुं खणी वेठो आहे मांडली जो। इहो मां हिकु सीन ठाहियो, उहो हुयो, ॿी अहिड़ी का ॻाल्हि न हुई। इहो असांजो ई सीन आहे, असांजी वीडियो फ़नी क्लिप आहे, तव्हांखे पसंदि आई, तव्हां लाइक आया, वॾियूं महिरबानियूं। अॻिते शेयर बि इन खे कजो। ऐं मोहम्मद उमर काफ़ी लिखियो आहे, शायद बादशाह जिला गुंडा तेज़ बारिश हो रही है सेवण ज़िले में, चए थो मोहम्मद उमर लिखे थो सेवण ज़िले में वॾी बरसाति थी आहे। जी जी दा बरसाति सॼी सिंध में आहे, मां बि इहा अपडेट चेक कयां थो वेठो यको ई लगातार। अस्सलाम वालेकुम, क्या हाल है? अदा हिन दोस्त लिखियो आहे रियाज़, वॾियूं महिरबानियूं, लगारी मैसेज कयो अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं काफ़ी दोस्तनि जा मैसेज आया हलनि, असद अली जो मैसेज आयल आहे, वॾियूं महिरबानियूं जानी। इहो या कमेंट कुझु मां तव्हां सां शेयर कया था, उम्मीद आहे तव्हांखे वीडियो सुठी लॻी हूंदी। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, तव्हां बि पंहिंजा कमेंट कजो, सुभाणे वारी वीडियो में वरी मां जेको आहे ॾेई छॾींदुसि, जेका बि तव्हांजा सुवाल हुजनि ज़रूरु कजो, जवाबु ॾेई छॾींदुसि। ऐं उम्मीद आहे वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, अॻिते बि शेयर कंदा, लाइक कंदा, ऐं चैनल शाहिद कोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।